अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 डिसंबर मंडे ऐं सुबुह जो जीअं असां फजर ते उथियासीं त बारिश पई थिए त हीअ अञा ताईं उनजा आसार आहिनि। हितां त सुकी वियो पर हुते हुन फर्श ते अञा इलाही सारो पाणी बीठो जेको हाणे इहे सफ़ाई करे ज़हरा वई आहे ऐं मां हंध मां निकिरी आई आहियां। अॼुकल्ह सुराण घर में आहे त इन करे मां थोरी सुस्ती कंदी आहियां ऐं हाणे हंध मां निकिरी आई आहियां। अॼु मां नाश्तो बि न कयो आहे, सो हाणे पहिरियों त कंदमि नाश्तो ऐं ख़बर न आहे छा खाईंदमि। बहरहाल कुझु न कुझु त खाईंदमि। सो अॼु सुबुह खां काफ़ी सारी बरसाति थी आहे माशाल्लाह ऐं सीउ बि इन करे थोरो वधियो आहे। कुझु हवा बि आहे हल्की हल्की पर थधि बि आहे। सो लाज़मी हाणे डिसंबर आहे ऐं बारिश आहे त सीउ त लाज़मी थींदो। सो वञा थी हाणे अंदरि त जीअं मां कुझु खाई पी सघां। टाइम थिया पूरा 12 ऐं कंटिन्यू मां हिते कटिंग कंदी रही आहियां। हे मुंहिंजा पीसिस हिते पिया आहिनि ऐं उनखां अलावा हेतिरा सारा कलर्स डिफरेंट मां कटे चुकी आहियां ऐं जेको बेस जो जेको कलर आहे ही ग्रे लाइट प्रिंट, इहो मुंहिंजो काफ़ी सारी कटिंग थियल आहे। सो फ़िलहालु 12 थिया आहिनि त मां वेंदमि किचन में खाधो पचायां, छो त मां नाश्तो कुझु मिड़ई उबतो सुबतो कयो, जान छॾाई, तंहिंजे करे मूंखे बुख लॻी आहे ॾाढी, त पचण में बि ज़ाहिर कुझु टाइम लॻंदो। सो कटिंग थी वई आहे, लंच ठाहिबो ऐं खाइबो ऐं नमाज़ पढ़बी, अलाह कंदो त पोइ मां होश में ई हूंदमि त जीअं मां अचे हिननि जी सिलाई कयां। अची वई आहियां किचन में। हे फ्रीज़ थियल पालक जो हिकिड़ो हिसो हुयो जेको मां कढी रखियो आहे, काफ़ी देरि खां कढियो आहे। पालक ऐं पटाटनि जी भाॼी ठाहींदमि ऐं हीअ आख़िरी मच्छी जा 2 पीसिस आहिनि सुरमाई मच्छी जा, इहे मां फ्राए कंदमि अलॻि सां। ऐं बसर कढिया अथमि ऐं ॾिसो मज़े जी ॻाल्हि त बसर हीअं रखी रखी फुटणु शुरू थी विया आहिनि बास्केट में। सो हे 2 पहिरियों कढिया अथमि। अहिड़ा बसर अगरि हीअं पोखिबा आहिनि ऊंधा करे, हीअ पाड़ वारो पासो मिटीअ में हुजे त इहे वराए नवां सावा बसर इन्हनि मां फुटी ईंदा आहिनि। सो बहरहाल हाणे मां कयां थी लंच जी तयारी। अटो ॻोहियल पियो आहे, ॻोहे छॾींदा आहियूं सियारे में त ख़ासि तौर ते 2 ॾींहं अटो पियो ई हूंदो आहे त सहूलियत थी वेंदी आहे। सो हिते हाणे मां कंदमि लंच जी तयारी। ॿोड़ खे दम ॾेई आयमि, मच्छी बि हल्की बाहि ते छॾे आई आहियां ऐं साह सॼो सिलाई में अटकियल हो त हाणे जेको मां अची वई आहियां हिते कुझु न कुझु थोरी घणी 2-3 टुकड़ियूं ॻंढे वठां जीअं मुंहिंजे थोरो रूह खे करार अचे। ऐं बेस जो कलर जेको इहे काफ़ी कटिंग्स आहिनि, जॾहिं इहे सिबजी वेंदियूं सॼियूं त वरी पोइ काउंट करे ॿियूं कटींदसि। सो हाणे कुझु देरि हिते थी विया, 10-15 मिंट वधि में वधि। हे हिकिड़ो स्क्वायर सिबी पूरो कयमि, हिकु थियण वारो आहे तक़रीबन, ऐं विच में रुॻो मच्छीअ खे उथलाए आयमि वञी ऐं हाणे हलंदमि किचन में, खाधो कंप्लीट कंदमि। हलूं था हाणे किचन में। सो मां अची वई आहियां किचन में। हे बोड़ माशाल्लाह पटाटा ॻरण वारा हूंदा तक़रीबन, ऐं मच्छी बि जेका आहे मुंहिंजी फ्राई थी वई आहे। मूंखे बि चेक कयूं 2 पासा पची विया हूंदा। हिन में हाणे मसालो विझंदमि, पोइ मानी पचाईंदमि। बोड़ में धाणा विझणा आहिनि, मिर्च विझणा आहिनि, उहे सुराण कटे थी पई, कटिजी विया। सो सुराण हिते कटे वई आहे धाणा, मच्छी में मसालो विझी पोइ मानी पचाई। टाइम थियो आहे हिन महिल 1:30 ऐं ऊंदहि लॻी पई आहे, मींहुं थो वसे। मानी खाई वरितीसीं असां। मथे तव्हांखे सीन ॾेखारियां, झुड़ आहे ऐं बारिश आहे। सो मां हिन शेड खां ॿाहिरि नथी निकिरां, न त मुंहिंजो फ़ोन ते जेको आहे पाणी पइजी वेंदो। ऐं हा हिते नज़र अचे थी बारिश, ऐं हुन फर्श ते त चङी तरह सां नज़र ईंदी आहे फ़ौरन, ऐं टाइल्स ते थोरो घटि नज़र ईंदी आहे। सो हीअ फर्श आलो थी चुको आहे। हाणे कोई 5 मिंट थिया आहिनि, बारिश शुरू थी वई आहे वापसि। सुबुह सवेर वसे पई, पोइ बंदि थी वई, वरी हाणे ॿीहर कंटिन्यू आहे। सो शुक्र आहे अलाह जो। हूअं सफ़ा हल्की बारिश आहे, न त तेज़ हूंदी आहे त मां पाणी कलेक्ट कंदी आहियां मींहं जो, पर हल्की हल्की आहे, एतिरी न आहे जो मां हिते को टब या बाल्टी रखां त उन में कुझु पाणी जमा थिए। सो कलेक्ट नथी कयां। सीउ आहे, थधि थी वई आहे। हाणे वञी मां पढ़ंदमि नमाज़, उनखां पोइ कोशिशि कंदमि त जागी सघां। अंदरि था हलूं। बारिश जो सिलसिलो जारी आहे ऐं बारिश काफ़ी तेज़ थी वई आहे। सॼा प्लांट्स वण टिण सभु धोपनि था पिया। मंझंदि जो टाइम आहे, 2:15 थिया आहिनि ऐं लॻे ईअं थो त बिल्कुलु ई ॼण त सांझीअ जो टाइम आहे। सो हितां थोरो थोरो पाणी वहे थो, सोचां थी त हिन जे हेठां को टब या बाल्टी कुझु रखी छॾियां। ॿाहिरि बारिश थी थिए ज़ोरदार, ऐं मां हिते अंदरि अची वई आहियां ऐं पंहिंजी सिलाई थी कयां। अॼु मां पाण खे होश में रखण जी, जाॻाइण जी पूरी कोशिशि कई आहे।
सो हे मुंहिंजो फेवरेट कमु आहे, इंतिहाई मज़ेदार। ऐं हिन सिलाई मशीन जो आवाज़ जेको आहे न, मूंखे हमेशह म्यूज़िक वांगुरु लॻंदो आहे, मूंखे सुर लॻंदो आहे, को साज़ लॻंदो आहे। सो इहो आवाज़ु मूंखे कॾहिं बि डिस्टर्ब न कंदो आहे, चाहे ॿियो को सिलाई कंदो हुजे तॾहिं बि मूंखे इहो आवाज़ु वणंदो आहे हमेशह। रिमझिम बरसी बादल आया, रिमझिम बरसी बादल आया, छम छम छेड़ तन अंदर जे लॻियूं तवारूं, तन अंदर जे लॻियूं तवारूं, अल्फी इश्क जी पाया मां, अल्फी इश्क जी पाया पाया, अल्फी इश्क जी पाया। बादल आया, रिमझिम बरसी बादल, छम छम छेर छिमकाया। सो इहो अलड़ फ़क़ीर जो ॻायल आहे ऐं ज़फ़र अली काज़मी जो लिखियलु आहे। काज़मी साहब हिकिड़ो बहितरीनु इंसानु हुयो, जेतिरो मां ॾिठो जेतिरो मूं हुनखे सुञातो। सो बहरहाल ॾाढी प्यारी शाइरी कसी आहे। सो मुंहिंजो सिलाई जो हे सिलसिलो जारी रहंदो। तव्हां ज़रूरु ॿुधाइजो तव्हां मां केरु केरु इंजॉय कंदो आहे सिलाई खे, छो त सिलाई माना रुगो कपिड़नि जी सिलाई न, कुझु बि सिबणु, सिलाई मशीन सां कमु करणु। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मां कंहिं ज़माने में मूंखां कंहिं पुछियो त मूं हुनखे चयो त मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जेका आहे सिलाई मशीन आहे, ऐं इहो सच अथव। तव्हांखे शायदि अंदाज़ हूंदो कुझु न कुझु, इहा मां अॼु जी ॻाल्हि कोन पई कयां। मां कुझु सिबी आहिनि, कुझु सिलाई करे ऐं उथी आहियमि, हाणे थोरी देरि रेस्ट कंदमि। ऐं माशाल्लाह हिन में त काफ़ी सारो पाणी मुंहिंजो भरिजी वियो आहे बाल्टीअ में, ऐं इहो सॼो हिननि अंदरनि वारनि ॿूटनि खे ॾींदमि जिन ताईं बारिश नथी पहुचे। ऐं बारिश माशाल्लाह ॾाढी तेज़ थी रही आहे। अल्लाह रहम करे ख़ैर जी बारिश हुजे, इहा ज़हमत न बणिजे, इहा रहमत ई रहिजी वञे असांजे लाइ। शाम जा 5 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। हूअं त निमाज़ पढ़ी मां वॉक ते वेंदी आहियां, पर हीअ ॾिसो कंटिन्यू बारिश थी थिए। आवाज़ मां तव्हांखे अंदाज़ो थींदो। सो ठीकु ठाक सीउ बि पइजी वियो आहे, हवा बि लॻे थी पई। ऐं मां हिते रखी छॾी हुयमि बाल्टी, त बाल्टी ऑलमोस्ट भरिजण वारी आहे ऐं थोरो घणो पाणी हिन टब में बि जमा थियो आहे। वधीक थांव नथी रखां छो त सियारो आहे, प्लांट्स खे एॾी ज़रूरत नथी पए पाणीअ जी, त इहो ई काफ़ी थी वेंदो। 2-3 दफ़ा हली वेंदो मूंखे हिन अंदरनि प्लांट्स जे लाइ। ॿाहिरिनि खे त एतिरो अची वियो आहे जो उन्हनि खे हाणे हफ़्तो खनि त ज़रूरत ई न पवंदी। ऐं प्रिडिक्शन इहा आहे त इहा बारिश सुभाणे सुबुह ताईं वक़्फ़े वक़्त सां जारी रहंदी, पर हीअ त कंटिन्यू हली रही आहे। हिन फ़िलहालु वक़फ़ो न कयो आहे। सुबुह जो जेको थोरो घणो वक़फ़ो हिन में थियो हो, उनखां पोइ ही कंटिन्यू हले थी पई बारिश। असां दरवाज़ा बंदि करे वेठा आहियूं ऐं हिथां जो टॉल बि हिते अची रेलिंग ते विधो आहे। थोरो मथां जो जाइज़ो वठी अचां, कॾहिं कॾहिं दरीअ मां पाणी लीक थींदो आहे, छो त नॉन स्टॉप बारिश थी रही आहे, त इन जो इम्कानु आहे त हिते पाणी लीक थींदो हुजे। असां हीउ पर्दो हमेशह मथे करे छॾींदा आहियूं, शुक्र आहे पाणी कोन्हे। सो इन कर्टन खे थोरो मथे थी करे छॾियां। हालांकि हिन दरीअ में मां हीअ जेके रबड़ लॻियल आहिनि इहे नवां फिक्स कराया हुआ सभु, पोइ बि जॾहिं थोरी बारिश वधीक थींदी आहे त पाणी हितां अची वेंदो आहे। मुंहिंजी निम जा नज़ारा आहिनि। बारिश में हमेशह मां घर जो जाइज़ो वठंदी रहंदी आहियां ऐं मां मथे हिन लाइ आई आहियां, मूंखे त बास्केट खपे हिकिड़ी जेका सुगन जे कमरे में आहे। सो हीअ बास्केट कढी अथमि कबट मां, त हिन में कुझु सुगन जूं शयूं विधियल हुयूं, पर उहे एक्स्ट्रा शयूं आहिनि, एॾियूं कोई ख़ासि न आहिनि। सो बास्केट हीअ हिन लाइ खणी आयमि जो हे सॼा मुंहिंजा कपिड़ा जेके आहिनि न हिते मुंहिंजी कंप्यूटर वारी टेबल ते पिया आहिनि, ऐं हिकिड़ी हीअ थैली पई आहे जेकी जिन सां मां रिली थी ठाहियां। सो इहे हिन लाइ खणी आयमि त जीअं हे थोरा तरतीब सां ऐं सलीक़े सां मां हिन में रखी सघां, छो त ज़ाहिर आहे काफ़ी ॾींहं हाणे इहो कमु मुंहिंजो हलंदो रहंदो,
त पोइ कॾहिं हिते पिया आहिनि हुते पिया आहिनि त मूंखे ॾाढी मुश्किल थी थिए हुन में। जीअं कुझु कटिंग्स आहिनि त सभु हिन में सेव थी वेंदा। इन जे लाइ हीअ खणी आया त जीअं प्रॉपरली मां हिननि खे ऑर्गेनाइज़ करे सघां हिन में त आसान थी वेंदा। ऐं मुंहिंजो जेको कटिंग बोर्ड आहे उहो बि हिन में आराम सां पइजी वेंदो। हीअ बि आराम सां हिन में पइजी इन जे लाइ ही खणी आहियां। सो हाणे सोचां थी हरू भरू दिलि थी चए कुझु खावां, बुख बि कोन लॻी आहे, पर पोइ बि बारिश ॾिसी ऐं ऑडर बि कोन थी कयां ॿाहिरां जो, त मूंखे ख़बर मां घुराईंदमि मूंखे वणंदो उहो ई कोन, पोइ वरी खाई पछताईंदमि ऐं पैसा ख़र्चु करे बि पछताईंदमि। तंहिंजे करे ठहियो। सो हाणे सोचां थी शायदि मां कुझु सिलाई करे वठां। ऐं हीअ काफ़ी कटिंग थियल हुई बेस जेको हुयो प्रिंट, सो उहा खुटी आहे छो त मां कुझु सिलाई करे वरिती त उन में काफ़ी टुकड़ा ख़र्चु थी विया। त कुझु हिन जी हाणे कटिंग कंदमि, उन खां पोइ जीअं मुंहिंजो मूड थियो त तीअं मां वरी सिलाई कंदमि। सो हीअ बचियल टुकड़ा बि बास्केट में विझां थी। बसि मूं सोचियो त हाणे अॼु हिन व्लॉग खे हिते ई वाइंड अप कजे, छो त वधीक मूंखां कमु पुॼे कोन थो। राजी मानी थींदी, असांजी नमाज़ थींदी ऐं बारिश हूअं ई जेका आहे न मूंखे डिप्रेस कंदी आहे हमेशह। मूंखे कॾहिं बि मींहुं वणंदो न आहे वसंदे, ऐं बसि अजीब दिलि उदास थी वेंदी आहे ॼण, ख़बर न आहे छो। सो हिन महिल सफ़ा मूड न आहे कमु करण जो, ऐं मां चाहियां थी त चुपचाप वेठी हुजां, बसि टाइम गुज़ारियां, सांझी जी नमाज़ जो इंतज़ारु थी कयां। उन खां पोइ राजी मानी ठाहींदमि ऐं शायदि सवड़ में घिरी वेंदमि, यकीनन, शायदि न बल्कि यकीनन। सो ईअं ई बसि थींदो रहंदो। अॼु फस्ट क्लास सी थी वियो आहे हिन महिल, हालांकि दिलि चए थी चांहि पीआं, पर चांहि पीअंदमि मुंहिंजी निंड फिटी वेंदी राति जो, छो त इलाही देरि थी वई आहे। अगरि मूंखे चांहि पीअणी हूंदी आहे त मां 3:30-4 बजे पीअंदी आहियां, त पोइ ठीकु हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ ॿियो मुंहिंजो सख़्तु मूड आहे बुसरी खाइण जो। सो उहो त हाणे मां पाण खे दड़का ॾेई चुप कराए छॾियो, छो त मूंखे अलाउ कोन्हे। हा, जॾहिं मां ॿारनि जे लाइ पचाईंदी आहियां त उन मां हिकिड़ो गिरह भञी वठंदी आहियां, बाक़ी पंहिंजे लाइ त अलॻि सां बुसरी पचाए खाइण जो सवाल ई पैदा नथो थिए। पर दिलि तो पागल है, छा दिलि तो बच्चा है, थोड़ा कच्चा है, काई ॻाल्हि न आहे। सो बहरहाल इहो ई सिलसिलो हलंदो रहंदो। त मां पंहिंजो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। कटिंग कंदमि अञा कुझु, बसि ईअं टुक टुक करे कमु पियो हलंदो। माठ करे वेहण वारनि मां न आहियां। ऐं जॾहिं मां जेको आहे लेटी बि पवंदी आहियां, रेस्ट बि कंदी आहियां, निंड वठी वई त ठीकु आहे, न त मां मुख़्तलिफ़ ग्रुप्स में मुख़्तलिफ़ पेजिस ते पंहिंजूं वीडियोज़ शेयर कंदी आहियां, पोस्ट कंदी आहियां, कमेंट्स जा जवाब लिखंदी आहियां, के वीडियो डाउनलोड करे रखियूं हूंदियूं आहिनि उहे ॾिसंदी आहियां। त माना उहो बि मुंहिंजी मसरूफ़ियत जो ई टाइम हूंदो आहे गॾु गॾु। सो मोकिलायूं था हाणे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, इहे मींहं ख़ैर जा हुजनि, शल इहा रहमत जेका आहे रहमत ई रहे, ज़हमत न थिए कंहिंजे लाइ बि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।